अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मेहरान न्यूज़ रुकयूं था खबरन ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया जुडो में रिपोर्ट आदिल अली कमरानी जी। मुफ्ती अब्दुल समी खे बैठक ग्रुप जे तरफ़ां उम्रा अदा करण ते मुबारकबाद। जुडो ताक़े जो मशहूर आलिम दीन ऐं जमायत उलमा इस्लाम जे ज़िले अगमान अलामा मौलाना मुफ्ती अब्दुल समी साहब उम्रे जी सआदत हासिल करे वापस जुडो पहुतो, जॾहिं त खेसि मुबारकबाद ॾियण जो सिलसिलो जारी आहे। जुडो जे समाजी तंज़ीम बैठक ग्रुप जे वफ़द सरदार अशरफ दबई ऐं अॻूणे चेयरमैन शकील यासीन कायम खानी जी सरबराही में खेसि मुबारकबाद ॾिनी। उन मौके ते राणा अली हसन साहबजादा पठान आबिद गुलाब रियाज़ मज़हर मुदस्सिर अफजल आसिफ राजपूत राना रिजवान राजपूत शाहिद मजीद इस्लाही मुआशरा कमेटी जो सरपरस्त हबीबुल्ला खान ऐं आसिफ कब्बोपुर मौजूद हुआ। उन मौके ते मुफ्ती अब्दुल समी जी तरफ़ां समूरनि हाज़रीन खे बरकत सां नवाज़ियो वियो ऐं नेक दुआऊं घुरियूं वयूं। उन मौके ते मुफ्ती अब्दुल समी बैठक ग्रुप जी अवामी ख़िदमतनि खे साराहियो ऐं खेनि मुबारकबाद ॾिनी।